उमरकोट हिंदू बिरादरी पारां मिठी में माता मंदिर जो अॾावती कम बंद कराइण ऐं रेवेन्यू रिकॉर्ड में फेरफार करण खिलाफ रैली कढी वई। हिंदू बिरादरी जे माण्हुनि पारां खत्री पाड़े खां प्रेस क्लब ताईं रैली कढी धरणो हयो वियो, जंहिं दौरान नारेबाज़ी कई वई आहे। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ओम प्रकाश ईश्वर खत्री, भगवान दास खत्री, तीरथ ऐं ॿियनि चयो आहे त जंहिं ज़मीन ते हू मंदिर ठाराए रहिया आहिनि उहा संदन पंहिंजी आहे। संदन चवण हो त कुझु वक़्तु अॻु उते 2 खूह हुआ, 20 गोटा ज़मीन हिंदू बिरादरी जे मिल्कियत आहे, जंहिंजो हू कुझु बि माण्हू रेवेन्यू रिकॉर्ड तब्दील कराए ज़मीन ते कब्ज़ो चाहिनि था। हुननि चयो त मंदिर जो शुरू कंदड़ तरक़ियाती कम असिस्टेंट कमिश्नर मिठी बंद करायो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो आहे त मंदिर जो कम रोक कराईंदड़ असिस्टेंट कमिश्नर मिठी खे हटाए खेनि मंदिर ठाहिण जी इजाज़त ॾिनी वञे।